दुआ कबूल मदद रसूल ला इलाहा इल्लल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी। दोस्तदारे चार यारम ताबा औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। खाक पाए गौसुल आज़म ज़ेर साया हर वली। पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा। सवाली न खाली बजड़ा हसन मीर हुसैन जा। सपड़ो सल्लल्लाहु अलैहि या बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ जो नजरानो सल्लल्लाहु अलैहि या लगे तो दुरूद शरीफ को नहीं दो तो मुझे खान लगे दुरूद दी तो हाथ से मथे खड़ो अचे तो सबिन के तो बाकी कंजू साहब पछता पियो जेके दुरूद अचे तो मुझे महबूब ते दुरूद इश्क सां पढ़ो तो असा जो बेड़ो तरी बुलंद आवाज़ इन अकीदे सां पढ़ो इन महफिल में दुरूद पढ़ो था। यो दुरूद मुस्तफा जे दरबार में पहुंचे तो महबूब जी रहमत इन महफिल में पहुंचे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ जो नजरानो सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। नंढा वॾा सब झूमी झूमी इश्क मोहब्बत सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो अमा सभिन सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। लॻो तो सलाम जो जवाब ही कोन ईंदो तो अलाए बुख लगी तो जो जवाब ही सलाम जो नथो अचे। अस्सलामु अलैकुम जी मेहरबानी। जे त मो आजिज बेकार अवा जमाए सबरी जे आलू एक अल्लाह जे कलाम पाक में आयत मुबारक पढ़ जो शरफ हासिल कयो। दुआ कयो अल्लाह ताला मो बेकार के इन जे मथा हक आई तवाई असा के इन जे मथा बुधी करे अमल रखण जी तौफीक अता फरमाए। ॾाढे आमीन जो अञा वॾे आवाज़ आमीन जो। हेड़ियूं महफिलूं कॾहिं कॾहिं थींदियूं नसीब भी वरी भाग वारनि खे थींदियूं। पिरीअ जा परवाना हिन महफिलुनि में अचण वेहण जिक्र ॿुधण ॿिन्हिनि जाननि जो छोटकारो आहे। अल्लाह वारा त ईअं बि फरमाइनि था 100 साल के कमरे में बंद थी इबादत कजे। 100 साल जी इबादत हिक पासे आ, पिरीअ जे जिक्र जी महफिल जी हिकड़ी हिकड़ी हिक पासे आ। थोरो लाउड को पोइते थी वियो या वेही रहो या लाउड जे साम्हूं पिरीअ जा परवाना ही महीनो तो असांजे मुस्तफा जे मेराज शरीफ जो महीनो आहे। तवज्जो आहे थकजी त न पिया हो जेको थकजी पिया ॾाढा सुभान अल्लाह चवे काफी थकजी पिया चवो तो कुछ थकियल भी आया पर जेको न थकियो आहे उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे। हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नालो कुर्बान मुझे दिल पर नबी जे मकाम ता 1,24,000 कमो पेश नबी आया। के भी नबी के रब जो दीदार न थियो आ पर हिकड़े आमना जे लाल तो असा जे मुस्तफा के रब आराम मां उथारे करे घुराए पांजो दीदार कर। हजरत मूसा नबी दा नूर जी तजली दिसी बेहोश थी किरी पियो जबल ते केई ॾाढा बेहोश रहो पर कमाल है या मूसा नबी जड़ो बेहोश रहे तो असा जो परी 18 साल रब जे डायरेक्ट दीदार में वेह त परी अख भी न थो छिके। इते दिल वारी तो के सुभान अल्लाह चवणी ही दुनिया जे शान पे जिंजी दिल ठरे थी वो सुभान अल्लाह चवे। हथन के मथे करे सुभान अल्लाह जो जवाब जो झोले मुंजी आहे खाली झोली भरया
रसूल अल्लाह सब गजी जो झोले मुंजी आहे झोली भरिया रसूल अल्लाह जो नाहे ताकत मुमें माली सिगोवरिया रसूल अल्लाह कि आम दुनिया जे दर ते झोल कोन झलिया तो असां झोल झलियूं था त आमना जे लाल जे दर तां झोल झलियूं था जंहिंजे दर तां अॼु ताईं को खाली न वियो आहे जंहिंजो अक़ीदो आहे त इन दर तां झोल भरबी आहे उहो कॾहिं चवे झोले मुंहिंजी आहे नंढा पढ़ाईंदा वॾा छो न पिया पढ़ायो वॾा बि पढ़ायो त झोल भरजे चो झोले मुंहिंजी आहे झोली भरिया मुंहिंजा मौला जेको गॾु पढ़ाए ॾाढिया महफ़िल में झोल भरे छॾिया चो झोले मुंहिंजी आहे रसूल अल्लाह ओ मुझे प्रिय जा परवानो मुझे रब करीम फरमाया सुभान अल्लाही असरा बि अब्दिही लैला पागाहे महला जी रात जे पांजे खास माने के सैर करायो रात जे ज़र्रे हिस्से में हो प्रिय जा परवानो सैर त ॾींहं जो थींदो आहे घुमण फिरण त ॾींहं जो थींदो आहे पर रब करीम तो असांजे दिलबर नबी के मेराज रात जो करायो छाजे करे जो दिलबर नबी जीअं ॾींहं जो ॾिसंदो आहे तीअं रात जो ॾिसंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवण ते पेस लॻल कोन्हे ॾिजो न थोरो ॾाढा दिलि खोले रड़ करे सुभान अल्लाह चओ त बेड़ो तरी पवे मुंहिंजा मौला जेको रड़ करे सुभान अल्लाह चवे उनखे जल्दी मदीने जो दीदार नसीब फरमा हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो थोरो थोरो अञा शर्मायो न हथ मथे करे भेज ओ मुझे प्रिय जा परवानो मुझे दिलबर नबी रहमत वारे नबी जे मकाम ता कुर्बान वजा मुझो दिलबर नबी मक्के शरीफ में बीबी पाक में हानी जे घर मुबारक में आरामी आ त रब करीम फरमायो ओ जिब्रील मुझे दिलबर नबी के वठी आदम दीदार कराया ओ प्रिय जा परवानो हुआ तो मुझो दिलबर नबी पांजे घर मुबारक में आरामी थींदो आ पर रब करीम उन रात बीबी पाक में हानी जे घर में आराम करायो छाजे करे मुझो दिलबर नबी पांजे हवेली मुबारक ते आरामी हुजे आ जिब्रील के इजाजत ना है जो मुझे दिलबर नबी जे हवेली मुबारक ते बगैर इजाजत जे अची सके मुझो दिलबर नबी आरामी हुजे आ जिब्रील हवेली में किया आराम मा उठाण जे लाचे आ रब करीम तने निजाम उठायो प्रिय के बीबी पाक में हानी जे घर में आराम करायो जी जिब्रील के उठाण में आसानी थे मुझे दिलबर नबी के मेराज जिब्रील आयो बीबी पाक में हानी जे घर में महबूब आराम है ने आयो कुर्बान वजा मुझे दिलबर नबी जे चौधारी को जिब्रील घुमे के मल सजे के मल खबे के मल सिरांदी के मल पेरांदी रब करीम फरमाया जिब्रील छा तो करे मुजा मौला अदब जी दरबार चवा तो तुझे मुस्तफा के किया उतारया रब फरमाया या जिब्रील कबिल कदम ओ जिब्रील मुझे दिलबर नबी जे कदमन जे तरन के चुम त मुझो दिलबर नबी सुजाग थी पवे अला के चवंदा त बाबा चुमण शिरका पर उनके बेचारा के खबर ही कोने अबा शिरक उनके जेबा जेको अल्लाह सा का शरीक करे उन मुला का पुछा कर कने अल्लाह के चुमियो थई
अरे अल्लाह त चुमण खां पाक आ को शिरक कीअं थियो असांजो अक़ीदो अदाइयो चुमण ई त शिरक जो ट्रोड़ आहे अलाए कहिड़ी सोच में वेठा आहियो ॾाढा करण करे सुभान अल्लाह जाओ हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नालो सभई हथ मथे करे दिल वारी रड़ करे मजबूरी वारो न आशकर वारो नारो ॿुधायो हथनि खे मथे करे जो कुर्बान वञा मुंहिंजे दिलबर नबी के जॾहिं जिब्रील आराम मां जाॻायो मुंहिंजा दिलबर नबी उथिया ओ जिब्रील छो मां महबूब जो आराम फिटाई ओ मुंहिंजा दिलबर नबी रब अवां जे दीदार जे ला मुश्ताक आहे ओ जिब्रील पोछा के हलंदासे ओ दिलबर नबी मां जन्नत मंजा अवां जे ला सवारी काहे थो वञा जन्नत मंजा सवारी मुझे दिलबर नबी जे ला हेॾे निहारियो मुझे महबूब जे ला बुराक जिब्रील जन्नत मंजा काहे मुझे दिलबर नबी जे गुलामी में हाज़िर जो पिरी सवारी अची वई आ अदा दुनिया वारनि जूं सवारियूं ॿियूं हिंदो असांजे दिलबर नबी जे सवारी जो मिसाल दुनिया में कोन पियो मिले जो मुझे मुस्तफा जी सवारी किथों आई मुझे महबूब जी सवारी किथों आई खोड़न मो अलाए सोचो जो था त सोचे ॿुधायो गबट मां किथों सवारी आई मके मां जन्नत मजा सवारी आई छो जो जन्नत जा मालिक भी इहे न तने त जन्नत जो सवारी उन जी गुलामी जे लाइ छॾ पियो मुंहिंजा दिलबर नबी रहमत वारा नबी जीअं जो मुंहिंजो दिलबर नबी बोराक ते चढ़ियो महबूब जी सवारी कीअं हेॾे निहारियो त मां ॿुधायां मुंहिंजे महबूब जे सवारी जो मुंहुं माण्हूअ वांगुरु हो ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह हथनि खे मथे करे सुभान अल्लाह चओ महबूब जी सवारी थो ॿुधायां मुंहिंजे महबूब जी सवारी मुंहुं माण्हूअ वांगुरु सीनो शींहं वांगुरु पुछड़ घोड़े वांगुरु पर पखीअ वांगुरु जंगू पेर उठ वांगे हजरत भिटाई से फरमायो जंगू न डगा वंजन से गा जा खुर खड़को ई न कर मुंहिंजा दिलबर नबी जीअं जो अची पंहिंजे सवारीअ ते चढ़िया हेॾे निहारियो मुंहिंजो दिलबर नबी ज़ारो कतार रोइण लॻो त जिब्रील पुछा कयो या रसूल अल्लाह अॼु त रब जे दीदार जो वेलो आहे अॼु तव्हां छो प्यारो मुंहिंजो दिलबर नबी तो फरमाए ओ जिब्रील मां मुस्तफा के पंहिंजी गुनहगार उम्मत याद अची वई आहे कयामत जो ॾियारो थींदो पुलिस रात तां मुंहिंजी उम्मत गुज़र कंदी जेके पुलिस रात वार खां सनी हूंदी तलवार खां तिखी हूंदी कीअं मुंहिंजा उम्मती तो गुज़र कंदा रब करीम फरमायो ओ जिब्रील मुंहिंजे दिलबर नबी खे चओ महबूब रो न मां तुंहिंजे उम्मत जे सवारीअ जो बंदोबस्त करे छॾियो आहे मुंहिंजा मौला जेको दिल वारी सुभान अल्लाह चवे उहा महबूब रसूलुल्लाह जेको रब करीम वाइदो कयो उहा महबूब जे जन्नत वारी सवारी उनखे नसीब फरमा दे सुभान अल्लाह चवे हथनि खे मथे करे सुभान अल्लाह जो जवाब ये पुलिस रात को ॾाढो भउ थो थिए ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ जेको पिरीअ जो गुलाम हूंदो इंशाअल्लाह ताला उन जी क़ब्र में भी आसानी थींदी उन जी आखिरत में भी आसानी थींदी ये दिलबर नबी जी दामन वरती आ उन जो हिते भी बेड़ो पार आ उन जो क़ब्र जे अंदर भी बेड़ो पार आ उन जो आखिरत में भी बेड़ो पार आहे जे जो अक़ीदो आहे वो हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब कुर्बान वञा तवज्जो आहे मुंहिंजा दिलबर नबी रहमत वारा नबी जियां जो पांजे सवारीअ ते महबूब रसूलुल्लाह सवार थी करे
रवाना थिया ओ प्रिय जा परवाना मुंजो दिलबर नबी तो फरमाए जिब्रील अमीन चयो ओ मुंजा दिलबर नबी हिते पांजे सवारी के लायो चौधारी बागा हसीन इलाइको मां दिलबर नबी हिक जबल जे टकरीअ ते मां महबूब पांजे सवारी के लाथो जिए जो मुंजे सवारी जा टकरीअ ते पैर लगा पत्थरन जे अंदर उन पत्थर में इए पैर लही विया बोराक जा जिए काशे मेण में लही वने ओ प्रिय जा परवानो मुझे दिलबर नबी बरकातू नफिल पढ़ फरमायो ओ जिब्रील ये केड़ी जगह या रसूल अल्लाह जिते बरकातू नफिल पढ़या इयो तमा जो मदीने जो शहर इयो थींदो जिथे महबूब पांजे सवारी के लाथो उहे बोराक जा पैर उन जबल जे अंदर मेण वांगुर हलिया विया जेके निशान थी विया जेके अज ताईं मदीने में बोराक जे कदम जा निशान आहिनि असां के मुर्शिद मोहम्मद आसिफ अली शाह जीलानी तब ते खणी भेज दस्तगीर जो नारो मुझे लगे पाल असां के दीदार करायो उन जगह जो जिथे बोराक जा पैर अज ताईं उहे निशान छापिया पिया मुंहिंजा मौला जेको दिलवारी सुभान अल्लाह करे उन के भी न जगह जो दीदार नसीब फरमा जेको अञा सुभान अल्लाह करे उनके गुंबद खदरा जो भी दीदार जेको होरिया सुभान अल्लाह करे भले देर सा दिखार जा अतर के मथे करे भेज दस्तगीर जो नारो जा ओ मुझे प्रिय जा परवानो कुर्बान वजा मुझे दिलबर नबी जे मकाम ता मुझो दिलबर नबी तो फरमाए जिए जो मुझी सवारी हली हे दे न्यार मुझे महबूब जो सैर तो अर्ज कया मुझा दिलबर नबी कड़े मजार वटा गुजर कयो उन मजार वारे जी एतरी तो खुशबू हुई जो मुझा दिलबर नबी बोराक के बियारे करे पुछा करण लगा ओ जिब्रील हिय केजी मज़ारा जो एतरी खुशबू आई आ जो मां पांजी सवारी बिहारे छड़िया वो अर्ज करे या रसूल अल्लाह या जेकी मज़ार है फिरौन जे धीअ वटि हिकड़ी नौकराणी बीठल हूंदी पो फिरौन जे धीअ खे फणी पई ॾे उन जे हथनि मां फणी किरी पई आ पो उन नौकराणीअ पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम महबूब उन फिरौन जे धीअ जे नौकराणी खणी बिस्मिल्लाह कई त फिरौन जे धीअ पुछा कई त इहो केजो तो नालो वरतो छा मुंहिंजे बाबे फिरौन खां सवा को ॿियो बि अल्लाह को आहे उन चयो मां उन अल्लाह जो नालो वरतो आहे जेको मुंहिंजो बि अल्लाह आहे जेको तुंहिंजो बि अल्लाह आहे जेको फिरौन जो बि अल्लाह मां उन रब जो नालो वरतो आहे जेको पूरी कायनात के खलकण वारो मालिक आहे फिरौन जी धीअ पांजे बाबे फिरौन खे ॿुधायो उहो चंडो छितो थी वियो अल्लाह अकबर उन औरत खे उन जो नंढो मासूम बच्चो भी उन सां गॾु हो बाहि जो आड़ा बाराए फिरी उन खे बाहि जे अंदर साड़ाए उन जी कब्र ते ठाराई अल्लाह ताला उन खे जन्नत में आला मकाम अता फरमायो उन जे जन्नत जी तव्हां खे खुशबू पई अचे मुझो दिलबर नबी रहमत वारो नबी जिए जो अगते हल्या मुझे दिलबर नबी फरमायो हजरत मूसा अलैहि सलाम जे मज़ार मुबारक जे मथा महबूब जो गुज़र थियो मां दिलबर नबी दिसा पियो हजरत मूसा अलैहि सलाम पांजे मज़ार जे अंदर रब जी नमाज पढ़ी रहो हो छा पियो करे समझ में आयो थोड़ो गालायो तो सही गालायो तो खबर पवे ता कुछ समझो था न कहते बैठा है तो ख्यालन में क्या खोड़ा शहर घुमो जी बैठा हिते वजो भिटाई आबाद कराची पे घुमो दादा तरण करे सुभान दादा ना केर पे बाजार में नमाज पढ़े हजरत सभई गालायो हेडो वाला कसम खड़ी है ना छा कोन गालाइंदा बे गालायो तो सही केर पे नमाज पढ़े चौ हजरत मूसा अलैहि सलाम केर पे नमाज पढ़े अदा काथे पे नमाज पढ़े
मज़ार में पियो निमाज़ पढ़े अल्लाह जो नबी मूसा ॾिठो के जो मदीने वारे साईं के ॾिठो मदीने वारे साईं वो अजो को मुल्लो थी चवे त कब्रन वारा मरी मिट्टी थी विया चवे तू कूड़ो असा जो नबी सच्चो मुझे दिल पर नबी फरमाया मज़ार वारा जिंदा त आहिनि पर कब्र में पंहिंजे रब जी इबादत भी कंदा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ मुझा दिल पर नबी रहमत वारा नबी जीअं जो थोरो अॻिते हलिया मऊअ जो शान हले न जी ॾाढा सुभान अल्लाह त चओ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ मुझा दिल पर नबी जीअं जो थोरो अॻिते हलिया कुर्बान वञा मुझे दिल पर नबी फरमायो हेॾे निहारियो मां दिल पर नबी हिकड़ा अहिड़ा शख्स ॾिठा जेके हर पिया खाइण वरी अनाज पिया पोखनि वरी उन्हनि जा फसल तयार पिया थी अचनि फसल तयार थी वरी उन महिल अन्न जा ढेर पिया अनाज जा ढेर पिया थी वञनि वरी हर पिया खाइण वरी उन्हनि जो फसल तयार थी वञे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ओ जिब्रील कहिड़ा शख्स आहिनि अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेके दुनिया में सखावत कंदा हुआ उहे शख्स आहिनि जेके दुनिया जे अंदर सखावत कंदा हुआ मुंहिंजा दिल पर नबी उन्हनि जो 24 कलाक लंगर हलंदो हो जेको भी मेहमान अचे खाली न मोटे अल्लाह जे नाले ते खैर खैरात कढंदा मस्जिदूं ऐं मदरसा ठाराईंदा सखी मर्द अल्लाह ताला उन सखियुनि खे हे दर्जो क़यामत ताईं इहो ॾेई छॾियो आहे तो असा सखी केड़ा जेको मेहमान ईंदो अब चाहे पींदे जो मतलब छाए मन आयो छो अदा पियारणी हुजे त माण्हू पुछा कंदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह मन पींदे जो मतलब न करे त तुंहिंजी जान छुटी पवे ॾाढा करे सुभान अल्लाह मन पींदे त मन आयो छो अल्लाह सखी मर्द न उहो थींदो अञा महिमान पहुचंदो मसइलो बंदोबस्त थी वेंदो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ चवंदा आहिनि त कंजू सही सखीअ जो साल में हिसाब बराबर सखीअ जो त वेंदो अल्लाह जे नाले ते हुन जो त कंहिं न कंहिं मुसीबत जे टोड़े में मऊअ फरमायो जे वटा मेहमान खाली मोटी आयो खाइण पीअण खां सवा मोटी आयो उहो ॼण कब्रिस्तान मां थी मोटी आयो सखी मर्द जेको हूंदो आहे उहो अल्लाह जो दोस्त थींदो आहे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ मुझा दिल पर नबी था फरमाए रहमत वारा नबी ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ मुझा दिल पर नबी रहमत वारा नबी रहमत लिल आलमीन फरमाइन था जीअं जो मां ते हलियो छाद सा हिकड़ा शख्स हेॾे निहारियो मलाइका उन्हनि खे वठी उन्हनि जा मथा पत्थरनि ते रखी मथा ॿिया पत्थर पिया लॻाइनि उन्हनि जो मथो ज़रा ज़रा पियो थी वञे पोइ मुंहिंजे महबूब जा परवानो वरी सही सलामत थी अचनि वरी मलाइका उन्हनि खे ईअं पत्थर ते रखी मगर उन्हनि जे प्यारा दोस्त वरी ॿियो पत्थर लॻाइनि ज़रो ज़रे खां जुदा पियो थी वञे मुंहिंजे महबूब ॾिसी फरमायो जिब्रील ये केड़ा शख्स आहिनि या रसूल अल्लाह उहे शख्स जेके नमाज में सुस्ती कंदा हेॾो अल्लाह अकबर जो आवाज़ उन्हनि
मुझे कन्न ते पाजे या रब जे सद में सद न दीना उन जी कचेरी बंद न थींदी गफलत वारी कचेरन में वेठा हूंदा मस्जिदूं खाली पयूं हूंदियूं इन्हनि जूं ओताकूं कचेरियुनि सां भरियल हूंदियूं ओ दिलबर नबी रब जे दरबार में सजदो न दींदा मुझे रब करीम इन्हनि जे मथां इहो अज़ाब क़यामत ताईं ॾेई छॾियो आहे ओ मुझे प्रिय जा परवानो मुझे दिलबर नबी फरमायो नमाज मोमिन जो मेराज आहे मुझे मामू फरमाए नमाज मां मुस्तफा जे अखियुनि जो ठारा मुझे प्रिय ईअं बि फरमाए जेको बेनमाज़िया मां उन्हनि जे घरनि खे पायूं ॾेई साड़े छॾियां ओ प्रिय जा परवाना 5 वक्त नमाज पढ़ो त रब दुनिया जो आसानियूं फरमाए ओ दुनिया जे तख्ते ते का बि शइ मुश्किल न आहे पंहिंजे रब खे राज़ी कर रब राज़ी थई हर शइ आसान आहे दादा करे सुभान अल्लाह जाओ तो सुभान अल्लाह तो नमाज पढ़नी पवे ना नमाज 5 वक्त नमाज फर्ज न नबी तो माफ थी न वली तो माफ थी न इमाम तो माफ थी न के आलिम ता बुजुर्ग ता केता भी नमाज माफ थणी ना है थी या न थींदी त तो असा गुनाहगारन ता माफ किए थींदी 5 वक्त नमाज फर्ज पढ़निया यो कर्ज अदा करणो जे करे न पढ़ियाई हिकड़ी नमाज जे एवज पोणा 3 करोड़ साल दोज़ख में मारियो विंदो दुआ कयो 5 वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए दादे आमीन तो चओ आमीन चवण में भी कसम भी लगे आमीन चओ तो अल्लाह ताला राजी थी पे मऊअ जे सदके 5 वक्त नमाज नसीब के मुजा बोला जो आमीन चवे उनके 5 वक्त नमाज नसीब फरमा मुझा दिलबर नबी ता फरमाए जिया जो मां दिलबर नबी अन्या अगते आयो हिकड़ा एड़ा शख्स मां दिलबर नबी दसन फरमाया जेके गंडा प्या खाएं पत्थर प्या खाएं मुझे दिलबर नबी फरमायो ओ जिब्रील केड़ा शख्स है ये जी भूख पूरी नथी दे मुझे दिलबर नबी फरमायो केड़ा शख्स है जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ए उहे शख्स आहिनि जेके दुनिया जे अंदर पंहिंजे माल मां ज़कात न कढंदा रब करीम इन्हनि खे दौलत भी ॾिनी रब इन्हनि खे मिल्कतूं भी ॾिनियूं ये पंहिंजे माल मां ज़कात न कढंदा ज़कात फर्ज़ जीअं नमाज फर्ज़ आहे ज़कात भी ईअं फर्ज़ आहे ओ दिलबर नबी जा परवानो ज़कात माल जी पाकाईअ जे लाइ आहे तो जेको पंहिंजे माल मां ज़कात कढंदो आहे अल्लाह ताला सजो साल उन जे माल जी हिफाज़त करण फरमाईंदो आहे मुझे दिलबर नबी फरमाए जी जो मां महबूब रसूलुल्लाह अते रवानो थियो हिकड़ा एड़ा शख्स मां दिलबर नबी दसन फरमाया इन पासे नो भला भला ताम पया उए ताम छडे करे हेडो बदबू तार गोश्त प्या खाएं ये जी धप मेलन ते पैसाड़े मां दिलबर नबी दिसी करे हैरान के में आयो मां ॾिठो जिब्रील का पुछा कयो ओ जिब्रील केड़ा शख्स है ओ दिलबर नबी है उए शख्स जेके दुनिया जे अंदर पांजा हक छडे करे बुराइन में मुंह विझंदा ज़नाऊं कंदा मुझे दिलबर नबी फरमायो ज़ानी जिथे भी पैर रखंदो ते बर्बादी थी वेंदी ज़ानी जे चेहरे मां रब नूर खत्म करे छडींदो ओ उन वट बर्बादी उन वट को भी कम सिधो न थींदो छो जो मुंहिंजो रब भी उन जे मथां दमिरल हूंदो मुंहिंजो दिलबर नबी भी नाराज़ हूंदो ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो जे पंहिंजे हक़ खे राज़ी कयो उन पंहिंजे अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो आहे रड़ करे सुभान अल्लाह चओ ओ मुसलमानो जो मुंह बुराई मां कढी पंहिंजे हक़नि ॾे निहारियो पंहिंजे रब खे राज़ी कयो पंहिंजे महबूब खे राज़ी कयो हयाती थोरी आहे बुरनि कमनि जे लाइ दुनिया जे अंदर न आया आहियूं दुनिया जे अंदर आया आहियूं पंहिंजे रुठल रब खे राज़ी करण जे लाइ आया आहियूं पंहिंजे मदीने वारे साईं खे राज़ी करण जे लाइ आया आहियूं परायो हक़ खाइण न आया आहियूं अदा हीअ दुनिया हयाती त पहिरां दोस्तो हिकिड़ो ख्वाब जे मिसल गुज़री वेंदी हिते हक़ खाधा से त क़बर में त अकेलो मुंहुं ॾियणो आहे असुल क़यामत
क़यामत ताईं असुल घर ही त दुनिया फानी सरबिया आके ख़बर है त दुनिया फानी ओ पेरिए जा परवानो अगली करा दोस्तो जेकी कब्र में रहणो आ क़यामत ताईं उते रहणो आ थोड़ी जिंदगी जेरा केतरा वस पियो करे पर जेके असुल जिथे रहणो आ क़यामत ताईं उन कब्र जे ला तो कुछ कोन कयो आ अचो त पंहिंजे रुठल रब खे राज़ी कयो मुंहिंजे पेरिए जा परवानो मुंहिंजा दिलबर नबी था फरमाए जीअं जो मां अॻिते हलियुमि मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए मां हिकिड़ा शख़्स ॾिठा जंहिंजा पेट जबलनि जे ॾांहुं शीशे वांगुरु जरकनि पिया उन्हनि जे अंदरि नाग बलाऊं विचूं सभु ॾेखारजनि पिया उन्हनि खे नाग बलाऊं लंघनि पिया उहे दाऊं कूकू रड़ियूं पिया कनि कोई छॾाइण वारो कोन हो हेॾो घोड़ा पिया अचनि भॼंदे भॼंदे उन्हनि जे पेटनि में अची टंगूं पिया आणनि उहे हेठि वञी किरनि वरी उथण जी कनि उथी न पिया सघनि मुंहिंजे दिलबर नबी उन्हनि खे एतिरे अज़ाब में मुब्तला ॾिसी करे फरमायो ओ जिब्रील कहिड़ा शख़्स आहिनि अर्ज़ कई या रसूल अल्लाह हे उहे शख़्स जेके दुनिया जे अंदरि व्याज खाईंदा हराम खाईंदा ओ मुसलमान यो व्याज खाइण मुसलमान जो कम कोने तू मुझे महबूब ते कलमो पढ़ियो आ त हराम के छॾे करे हिलाल जे तरफ अचणो आ ये में अल्लाह भी राज़ी थे अल्लाह जो रसूल भी राज़ी थे ओ दुनिया जा मुसलमान हराम ते जेतरी मेहनत तो करे एतरी हिलाल ते करे त मुझो रुठल रब तो सां राज़ी थी पए ओ प्रिय जा परवानो तने मुझे रब फरमायो वल्लाहु खैरुर राज़िकीन मां रब भले रिज़्क़ ॾियण वारो आहियां मां रब भले रिज़्क़ ॾियण वारो आहियां अदा हराम त दुनिया जा ॾिसण में त ढेर ईंदो पर कंहिं कम जो कोन्हे पर दोस्तो इहो अखियुनि जो ड्राव आहे रुखी मानी खाई दुनिया में गुज़ारो करे उहो हिलाल जी हुजे प्रिय जा परवानो हराम चवंदा सिंधीअ में मिसाल अहिड़े सोन खे बन ॾिजे जेको कन छॾे अहिड़े हराम खे बन ॾिजे जेको अज़ाब तयार पियो थिए तूं इहो हराम छा इहो पंहिंजे लाइ अज़ाब तयार पियो करे क़ब्र जे लाइ आख़िरत जे लाइ प्रिय जा परवानो हिलाल खां पंहिंजे तुंहिंजे मथां फर्ज़ आहे त तूं पंहिंजे बचनि खे हिलाल खारा मुंहिंजे महबूब फरमायो जे पंहिंजे बचनि खे हिलाल खारायो हिलाल जो हिकिड़ो गिरोह जे खाधो उन जे 40 साल मुसले ते भी इबादत कई आहे अदा हराम जो सजी उम्र खाए बिन नफलन जो भी सवाब कोन मिलंदो हेडो हिलाल जे रोज़ी जो हिकड़ो गिरोह खा हिकड़े गिरे जे सदके में 40 साल इबादत जो सवाब वो पाण खाए तभी पेरा दोस्तों ओतरो सवाब बच्चा खाए तभी सवाब मेहमान खाए तभी ओतरो सवाब पांजे बच्चन के हिलाल खारा उहे बच्चा कदे भी बेहया कोन थींदा पेरा दोस्तों पांजे बच्चन के हिलाल खारा जे पांजे बच्चन के हिलाल खारायो उनन जे बच्चन मां भी रब के वली पैदा फरमाइंदो दादा रण करे सुभान अल्लाह था मुझा दिलबर नबी कुर्बान वञा मुझा महबूब जरे बैतुल मुक़द्दस में पहुता हलंदे हलंदे बैतुल मुक़द्दस जेको सभिनी नबियन जो क़िबलो हो मुझा दिलबर नबी जी पहुता सब नबी मदार मां रब कढी करे उथारे करे तो असा जे दिलबर नबी जे इस्तक़बाल जे ला बिहारे दादा रण करे सुभान अल्लाह जाओ सब नबी इंतजार में बीठा हा मुझे दिलबर नबी जे महबूब रसूलुल्लाह जी जो पाता मुझे महबूब जे इमामत वारो मुसलो खाली पियो हो मुझा दिलबर नबी मुसले ते बीठा सब नबी तो असा जे प्रिय जे पोया नमाज पिया पढ़न कुर्बान वञा मुझे सब नबियन के इमामत कराए मुझो दिलबर नबी मेराज के उसरा तो सुभान अल्लाह अञा दादा रण करे सुभान अल्लाह चओ इते के आशिक शुरू कयो मुझे रब कामिल बाबा से मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी अतन के मथे करे भेज दस्तगीर जो नालो हिन दौर में दुनिया के कुंड कुर्श में दस्तगीर जे यारी जे फायद के पुजायो तो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी पुजायो अल्हम्दुलिल्लाह मुझे लज पालका के पूछा कई दसना यारी कदे कजे हर महीने में या हर साल में मुझे रब फरमातो महीने साल जी गाल तो करे मां मुर्शिद आशिक अली शाह जीलानी जेकी घर में वेले वाली मानी खाईंदो आया इया भी यारी जी नियत करे पो खाईंदो आया
करे सुभान अल्लाह जो तने मुझे रब रदा फरमाए सुभान अल्लाह जो तुम अर्ज कए दिल बरसांदी दड़ियो अड़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला चो मदनिया सांदी मदनिया सांदियो अड़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला मदनिया सांदी दड़ियो अड़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला ढारण करे सुभान अल्लाह जो ओ सवार सैयद सजो सही बोरा कदे व्यो चढ़ियो चढ़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला जो मदनिया सांदी दड़ियो अड़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला ध्यान करे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जो दाद ने भी शेर बनाया इन थकेल सुभान अल्लाह ते हिकड़ी सिटर भी कोन बुधाईंदो मां हथन हथन के मथे करे रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब ओ हूर बेश्क सिंगारो अरे मलकल सलात पढ़ियो पढ़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला जो मदनिया सांदी दड़ियो अड़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला ढारण करे सुभान अल्लाह जो ओ नूर किताब मिलियो मुर्शिद आशिक अली शाद तू पढ़ियला घरिया की मां घड़ियो घड़ियला जो मदनिया सांदी दड़ियो अड़ियला घरिया की मां घड़ियो दिल खोले सुभान अल्लाह जो ध्यान करे सुभान अल्लाह मुनीर अहमद शकील अहमद जमील अहमद वकील अहमद नजीर अहमद वली मेहरबानी जन करीब जो बड़ी समय करे बुलायो साले सवाल रब दबा दो जन सही है मरहूम साईं नवाज हुजण साईं जे लाइ ईसाले सवाब जे लाइ
हेलो 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 बबलो मैंने तो उठाए तो माइक अरे इतने भी खड़ी है ने काटे तो खड़ी है ने लाडे रण करे सुभान अल्लाह पीरन जो पीर सुनो दिल पर दस्तगीर जी अमो जो महबूब नबियन में आला है ये दस्तगीर वलियत में दस्तगीर